बात कंदे अवांखे अहम ख़बर दींदासीं। नैब रावलपिंडी कराची में वॾी कार्रवाई कई है। कोरंगी जो अगुणो म्यूनिसिपल कमिश्नर ॿिनि साथियुनि ऐं फुरलुट थियल वॾे ख़ज़ाने सूदो सोघो कयो वियो आहे। नैब रावलपिंडी जे इख़्तियारनि जो चवणु आहे त अगुणे म्यूनिसिपल कमिश्नर मसरूर मेमण, अकाउंट ऑफिसर विकास ऐं ऑडिट ऑफिसर धर्मवीर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। छापे में केतिरनि ई मिलियंस जी टीटीज़ जूं रसीदूं हथायूं आहिनि। सोनियूं सिरूं हथायूं, बटण मिलिया, डॉलर्स, दरम ऐं रियाल बि हथ कया विया आहिनि। नैब इख़्तियारनि जो इहो चवणु आहे त हथायल रक़म एतिरी वधीक आहे जो उनखे ॻणण जे लाइ मशीन्स इस्तेमालु करणियूं पवंदियूं। जवाबदारनि तेल जी ख़रीदारी ऐं ॿियनि कमनि जे फंड्स में घोबियूं हयूं। रिश्वत एवज़ ठीका ॾेई पैसा जाली अकाउंट्स ज़रिए परदेह मुंतक़िल कया विया। नैब रावलपिंडी कराची में वॾी कार्रवाई कई। कोरंगी ज़िले जे अगुणे म्यूनिसिपल कमिश्नर खे ॿिनि साथियुनि ऐं फुर थियल वॾे ख़ज़ाने सूदो सोघो कयो वियो आहे। नैब इख़्तियारनि जो चवणु आहे त अगुणे म्यूनिसिपल कमिश्नर कोरंगी मसरूर मेमण, अकाउंटेंट ऑफिसर विकास ऐं ऑडिट ऑफिसर धर्मवीर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। छापे में केतिरनि ई मिलियंस जूं टीटीज़ मिलियूं आहिनि, रसीदूं उन्हनि जूं हथ कयूं वयूं। सोनियूं सिरूं मिलियूं आहिनि, डॉलर्स, दरम ऐं रियालनि समेत परदेही करंसी हथ कई वई। इहा करंसी एतिरी वधीक आहे जो उनखे ॻणण जे लाइ मशीन्स जी ज़रूरत पवंदी। जवाबदारनि तेल जी ख़रीदारी ऐं ॿियनि कमनि जे फंड्स में घोबियूं हयूं। रिश्वत एवज़ ठीका ॾेई पैसा जाली अकाउंट्स ज़रिए परदेह मुंतक़िल कया। इन कार्रवाई जा वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर हबीब जमाली खां। हबीब, आगाह कजो, नैब रावलपिंडी तरफ़ां इहा कार्रवाई कई वई आहे। जी बिल्कुल, नेब रावलपिंडी तरफा कराची के अंदर हलंदड़ साल की जेका ही वही कार्रवाई है वह कई वही। अगुणो म्यूनिसिपल कमिश्नर कोरंगी मसरूर मेमण के बिन साथियों समेत गिरफ्तार किया वियो। छापे दौरान अगुणे म्यूनिसिपल कमिश्नर मसरूर मेमण अकाउंट ऑफिसर विकास ऑडिट ऑफिसर धर्मवीर जे घरन में जो है वही रकम जेका है वह हथ कई वही है। नेब जे ज़रिए जो चवण है त हिन कार्रवाई दौरान केतिरनि ई मिलियन जूं जेकी टीटी रसीदूं आहिनि उहे पिण हथ कयूं वियूं आहिनि। सोन जूं सिरूं, सोन जा बटण, डॉलर, दरहम ऐं रियाल जेकी आहिनि उहे हथ कया विया ऐं उन सां गॾु किरोड़ें रुपया पाकिस्तानी जेकी आहिनि उहे हथ कया विया। रक़म एतिरी घणी हुई जो उन्हनि खे ॻणण जे लाइ जेको आहे मशीननि जो इस्तेमालु कयो वियो। नेब तरफ़ां इहो पिण ॼाणायो वियो त ही कोरंगी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे लाइ तेल जी ख़रीदारी ऐं ॿियनि मामलनि में ही वॾी करप्शन जेका आहे उहा कई वई। रिश्वत वठी करे ठीका ॾिना वेंदा हुआ। घटि आयल वठी करे वधीक आयल जो जेकी रसीदूं आहिनि उहे कटियूं वेंदियूं हुयूं। मुबैना तौर ते ही जेका रक़म आहे उहा जाली अकाउंटनि में मुंतक़िल कई वई ऐं उनखां अलावा जेको आहे मनी लॉन्ड्रिंग जेका आहे उहा थी आहे। रक़म जे परॾे मुंतक़िल थियण जा जेके इम्कान आहिनि उहे पिण मौजूदु आहिनि। नेब जेको आहे मसरूर मेमण ऐं उनजे ॿिनि साथियुनि खे जेको आहे गिरफ़्तार करण खां पोइ राहदारी रिमांड जे लाइ अदालत जेको आहे पहुचायो आहे। एहतसाब अदालत में जेको आहे हिन वक़्तु टई जवाबदार मौजूदु आहिनि। नेब जी जेका टीम आहे उहा पिण मौजूदु आहे। जवाबदारनि जो राहदारी रिमांड जेको आहे उहो वरितो वेंदो। उनखां पोइ ही टई जेकी जवाबदार आहिनि उन्हनि खे रावलपिंडी मुंतक़िल कयो वेंदो। नेब तरफ़ां इहो पिण ॼाणायो वियो त हिन वक़्तु नेब तरफ़ां जेको आहे हथ आयल रक़म, सोन, डॉलर, रियाल या ॿियूं जेकी शयूं आहिनि उन्हनि जा दुरुस्त जेकी तफ़सील आहिनि उहे न आहिनि ॿुधाया विया। नेब ज़रियनि तरफ़ां इहो ॿुधायो वियो त हथ आयल जेका रक़म आहे उहा 6-7 करोड़ खां वधीक आहे ऐं जेको सोन मिलियो आहे, सोन जूं सिरूं, सोन जा बटण ऐं सोन जूं ॿियूं शयूं जेकी मिलियूं आहिनि जिन में मुंडियूं जेकी आहिनि उहे पिण शामिलु आहिनि। उन्हनि जी जेका मालियत आहे उहा 5 करोड़नि खां वधीक ॿुधाई थी वञे। नेब तरफ़ां इहो नेब ज़रियनि तरफ़ां ॿुधायो वियो त कुझु देरि खां पोइ जॾहिं जवाबदारनि जेको राहदारी रिमांड वरितो वेंदो ऐं उन्हनि खे जेको आहे हितां कराची मां रावलपिंडी मुंतक़िल कयो वेंदो त उन दौरान जेको आहे तफ़सीली प्रेस रिलीज़ जेका आहे उहा पिण जारी कई वेंदी जंहिंमें जवाबदारनि वटां जेकी शयूं क़ीमती शयूं हथ आयूं आहिनि
रोक पाकिस्तानी करंसी डॉलर रियाल या जेको सोन हथ आयो आहे या ॿियूं जेकी क़ीमती शयूं जिन में प्राइस जेकी बांड आहिनि उहे पिणु शामिल आहिनि। उन्हनि जा समूरा तफ़सील जेकी आहिनि उहे प्रेस रिलीज़ में उन ज़रिए जेको आहे मीडिया खे ॿुधाया वेंदा। हीअ जेका कार्रवाई कई उन खां पोइ जेको आहे घरनि ते छापा हणिया ऐं घरनि में हबीब नैब इख़्तियारनि इन्हनि टिनी ॼणनि खां इहा पुछागाछा बि कई आहे त हिन सॼे करप्शन जे स्कैंडल में रुगो इहे 3 ॼणा ई आहिनि, इन्हनि सां गॾु ॿिया जवाबदार बि मुलविस आहिनि? जी ॾिसो, हीअ कार्रवाई जेका आहे उहा हाणे ताज़ी कार्रवाई आहे। जवाबदारनि खां पोइ जेको आहे हिन वक़्तु अदालत एहतसाब अदालत पहुचायो वियो आहे। जवाबदारनि जो जेको आहे राहदारी रिमांड आहे उहो वरितो वेंदो। उन खां पोइ जवाबदारनि खे रावलपिंडी मुंतक़िल कयो वेंदो, जिते नेब तफ़सील सां जेको आहे जवाबदारनि खां पुछा कई वेंदी। ठीकु आहे हबीब जमाली, करप्शन करे वॾी रक़म सोन फॉरेन करंसी जेका आहे ॿाहिरीं उहा हथु कई वई आहे, पर हाणे इन करंसी ऐं इन करप्शन जे पैसे जे इन मामले जी वधीक जांच करण जे लाइ इन्हनि टिनी जवाबदारनि खे रावलपिंडी मुंतक़िल कयो वेंदो ऐं एहतसाब अदालत खां इन्हनि जो राहदारी रिमांड वरितो वेंदो। रिश्वत वठी ठीका ॾिना विया। इन्हनि जवाबदारनि तरफ़ां घटि तेल वठी ऐं करप्शन जा इहे पैसा फॉरेन अकाउंट्स में जेके आहिनि उहे मुंतक़िल कया वेंदा हुआ। ग़ैर क़ानूनी तौर ते रक़म जाली अकाउंट्स में मुंतक़िल कई वई। नैब छापे दौरान 5 करोड़नि जो सोन हथ आयो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में बि पेश कयो वियो आहे। एहतसाब अदालत में पेश कयो वियो आहे, जितां उन्हनि जो राहदारी रिमांड वरितो वेंदो। रावलपिंडी नैब पारां गिरफ़्तार कयल अॻूणो म्यूनिसिपल कमिश्नर ऐं ॿिया जवाबदार एहतसाब अदालत में पेश कया विया आहिनि। रावलपिंडी जी नैब टीम पारां इहा कार्रवाई कई वई। गिरफ़्तार कयल अॻूणे म्यूनिसिपल कमिश्नर कोरंगी ऐं ॿिया जवाबदार जेके आहिनि उहे एहतसाब अदालत में पेश कया विया आहिनि। नैब तरफ़ां टिनी जवाबदारनि जे राहदारी रिमांड जी दरख़्वास्त ॾिनी वई आहे। नैब तरफ़ां अदालत खे इस्तदा कई वई त राहदारी रिमांड ॾियो। जवाबदारनि खे रावलपिंडी वठी वेंदासीं। तफ़सील मालूम कयूं था अयास बिरोई खां। अयास, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल हमीर, अॼु जेको आहे नेब रावलपिंडी पारां कराची में वॾी कार्रवाई कई वई आहे, जंहिंमें जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। जिन खां 7 करोड़ रोक रक़म ऐं 5 करोड़ खां वधीक मालियत जो सोन जेको आहे उहो बरामद थियो आहे। करप्शन ज़रिए इहे जेको आहे सोन वग़ैरह जमा कयो वियो हो। उन्हनि जवाबदारनि खे नेब जेको आहे अॼु एहतसाब अदालत कराची में पेश कयो आहे ऐं नेब रावलपिंडी अदालत खे इस्तदा कई आहे त जवाबदारनि खे जेको आहे सो रावलपिंडी जेको असांखे वठी वञिणो आहे ऐं उते उन्हनि खे पेश करिणो आहे। तंहिं करे असांखे जवाबदारनि जी राहदारी रिमांड जेका आहे उहा ॾिनी वञे ऐं इन ते जेको आहे कुझु ई देरि में ॿुधणी थींदी ऐं इन हवाले सां नेब रावलपिंडी समूरनि जवाबदारनि खे अदालत में पेश कयो आहे। हिन वक़्तु अदालत में उहे मौजूदु आहिनि। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ अयास। सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी तरफ़ां अॼु सखर ऐं घोटकी जा दौरा कया पिया वञनि। सदर पाकिस्तान सखर में IB जी तक़रीब में शरीक थियो आहे। सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। तक़रीब में शिरकत बाद सदर डॉक्टर आरिफ अलवी हेलीकॉप्टर ज़रिए सखर खां घोटकी पहुतो। आगाह कयो मूंखे त उन सां गॾु ख़ातून अव्वल तरफ़ां बि सखर में SOS विलेज जो दौरो कयो वियो आहे। आगाह कयो मूंखे त सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवी पारां सखर ऐं घोटकी जा दौरा कया विया। सदर पाकिस्तान तरफ़ां सखर